अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां पंहिंजो पैच वर्क शेयर कयां थी। आज मैं आपके साथ अपना पैच वर्क शेयर कर रही हूँ। रलियाँ बनाने का मुझे बचपन से ही शौक़ है। अम्मी के घर में बहुत बनाई, फिर शादी हो गई तो अपने घर में बनाई, और अब ये मेरा बिज़नेस भी है। तो ही मूंखे रिलियूं ठाहिण जो शौक़ु नंढपण खां आहे। ऐं पहिरियों मां अम्मा खे एतिरियूं रिलियूं ठाहे ॾिनियूं शादी खां पहिरियों, जो अञा ताईं हुन वटि आहिनि। ऐं वरी जॾहिं मुंहिंजी शादी थी वई त मूं पंहिंजे घर लाइ इलाही ठाहियूं। ऐं हाणे जेको आहे ही मुंहिंजो बिज़नेस भी आहे। त मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थी त मां कमु इहो कंदी कीअं आहियां। सभिनी खां पहिरियों त अगरि मूंखे को बि डिज़ाइन खपंदो आहे, मां उनजो हीअं हिकिड़ो रफ़ स्केच ठाहींदी आहियां। ऐसे में एक रफ़ स्केच बना लेती हूँ और कलर्स वगैरह जो डिटेल होती है वो लिख लेती हूँ। कभी ऐसा भी होता है कि मैं इनको रंगीन पेंसिलों से कलर करके देखती हूँ कि कैसे लग रहे हैं, और डिफरेंट शेड्स में कलर करती हूँ तो मुझे अंदाज़ा हो जाता है कि कौन से कलर्स अच्छे लगेंगे। तो मां हीअं स्केचिस ठाहे कॾहिं कॾहिं उन्हनि खे रंगीन पेंसिलनि सां रंग कंदी आहियां, त जीअं मां ॾिसी सघां त कहिड़ा रंग कंहिंसां वधीक सुहिणा था लॻनि। ऐं हिन महिल मूं वटि अहिड़ो को रंग थियल आहे कोन पनो। हीअ आहे आख़िरी जेको हींअर मूं कमु कयो आहे उनजे सिलसिले जो। तो सभिनी खां पहिरियों जॾहिं हीअं मुंहिंजो डिज़ाइन जेको हूंदो आहे उहो तय थी वेंदो आहे, डिज़ाइन जब मैं तय कर लेती हूँ तो फिर जो भी मुझे कलर्स, जो मुझे कपड़े चाहिए, उनमें से मैं कटिंग कर लेती हूँ। स्केल और पेन की मदद से जिस साइज़ के भी मुझे टुकड़े चाहिए मैं काट लेती हूँ। पहले ट्रेस करती हूँ फिर काटती हूँ। ये आप देख सकते हैं, इसमें कुछ बचे हुए पीसेस हैं। ये बड़े ट्रायंगल हैं, और ये आप देखें छोटे ट्रायंगल हैं, ये छोटे ट्रायंगल हैं, और इसके साथ साथ ये स्क्वायर्स आप देखें कितने छोटे साइज़ में हैं। ये ॾिसो केतिरा नंढा नंढा स्क्वायर्स आहिनि, ही ट्रायंगल्स आहिनि। त जॾहिं मुंहिंजो डिज़ाइन तय थी वेंदो आहे ऐं जेके रंग मूंखे खपंदा आहिनि त मां स्केल ऐं पेन सां उन्हनि खे माप करे टुकड़नि ते पहिरियों ट्रेस कंदी आहियां, लीके वेंदी आहियां, ऐं पोइ मां उन्हनि जी कटिंग कंदी आहियां। ऐं पोइ जेका मुंहिंजी शइ ठहंदी आहे उहा बिल्कुलु परफेक्ट हूंदी आहे। तो तव्हां यकीन कयो त जेके प्रोफेशनल रिलियूं ठाहिण वारियूं आहिनि उन्हनि बि जॾहिं मुंहिंजो कमु ॾिठो त मूंखे चवणु लॻियूं त असांजी मजाल न आहे। मां पंहिंजी तारीफ़ नथी कयां, पर हिकिड़ो ॿुधायां थी त जॾहिं तव्हां हिकिड़ो मापे तौरु कमु कंदा आहियो त उहो हिकिड़ो बहितरीनु उनजो रिज़ल्ट ईंदो आहे। तो जो प्रोफेशनल हमारी सिंध में रिलियाँ बनाती हैं उनके कमेंट्स थे मेरे लिए कि ये हम ऐसा नहीं कर सकते जैसे आपकी फिनिशिंग है। तो ये कोई मैं बड़ाई नहीं बयान कर रही हूँ, बल्कि ये है कि जब आप प्रॉपर वे से नाप कर अच्छी तरह अच्छी कटिंग करके जब काम करते हैं तो वो एक परफेक्ट काम होता है। तो अभी मैं आपको दिखा रही हूँ जो मैंने रिसेंटली 2 बनाए हैं। ये मैंने एक क्विल्ट बनाई है, रज़ाई, जिसके अंदर पॉलिएस्टर की फिलिंग है। सबसे पहले तो ये मैंने स्क्वायर पीसेस बनाए। ये स्क्वायर्स हैं, ये आपको राउंड जो नज़र आ रहे हैं, इसके साइड पे ये तिकोने लगे हुए हैं, तो ये इस तरह से स्क्वायर बन जाता है। ही चौकुंडा सभिनी खां पहिरियों काउंट करे टुकड़ा ठाहियमि त टोटल हिन में घणा खपंदा उहे ॻणे ओतिरा ठाहे। ऐं ॾिसो ऑल्टरनेट लॻल आहिनि, हिकिड़ो ॻाढ़ो आहे हिकिड़ो रंगीन आहे, ॿिए कंहिं रंग जो आहे, ठीकु आहे। एक लाल है और एक किसी भी दूसरे कलर का है। तो कलर्स में भी आप बैलेंस देखें कि ऐसा ना हो कि 2 ब्लू एक साथ आ जाएं, 2 येलो आ जाएं, नहीं, वो मैं रख के देखती हूँ पहले ताकि उनमें डिस्टेंस हो, ठीकु आहे। त रखी ॾिसबो त जीअं हिक ॿिए खां परे परे हुजनि। उन खां पोइ ही जेके पीसेस आहिनि इन्हनि खे मूं हिन सन्ही पट्टीअ सां ॻंढियो आहे, ठीक है। इस पतली बारीक पट्टी से मैंने इनको जोड़ा है, और हर उसके क्रॉस पे मैंने एक एक छोटा रेड कलर का पैच लगाया है, ताकि क्योंकि अगर इसमें रेड नहीं होता तो ये एक बड़ा सा सफ़ेद टुकड़ा बन जाता। ॻाढ़ो न हणा हा त वॾो हिकिड़ो चतो ठही वञे हा वाइट कलर जो। त उनखे बैलेंस करण लाइ ऐं तव्हां ॾिसो ही नंढियूं नंढियूं ॻाढ़ियूं टुकड़ियूं हिन में केॾी सुठियूं थियूं लॻनि। ऐं हिन खे जेको बॉर्डर मूं ॾिनो आहे, इसका बॉर्डर आप देखिए सारे ट्रायंगल्स जोड़ जोड़ के मैंने बॉर्डर बनाया है। इसका मैं थोड़ा सा बचा हुआ टुकड़ा दिखा देती हूँ। ये देखें आप, ये पीस बच गया था चारों तरफ का, जब मैंने बॉर्डर बनाया तो ये पीस उसमें से बच गया है। तो ये इस तरह से जुड़ते हैं और फिर ये इस तरह इसमें सिलाई होती है। तो ही ट्रिकुंडा ॻंढे मूं हिन जो इहो पटो ठाहियो आहे, बॉर्डर ठाहियो आहे। ऐं ही माशाल्लाह सां मुंहिंजूं ॿाहिरि मुल्क वेंदियूं, ऐं अलाह जो करम आहे मूं ते वॾो, त हिननि शयुनि जी डिमांड आहे ऐं मां हिकिड़े ॿिनि मख़सूस माण्हुनि जे लाइ कमु कंदी आहियां। तो एक तो ये है, एक इसके नीचे है, वो मैं आपको अभी दिखाती हूँ। अच्छा, इनकी बैक साइड पे मैंने ये रेड कलर लगवाया है, और रेड भी हमेशा मैं चेक करती हूँ, उसका थोड़ा सा पीस लेके धोकर देख लेती हूँ कि रंग तो नहीं जा रहा, क्योंकि रेड ज़्यादातर फेड होता है, वो फास्ट कलर्स में अवेलेबल नहीं होता। ये बी है, ये एक और है, देखें
इसमें भी इसी तरह से, इसमें आप देखें कि रेड के मैंने सारे प्रिंट प्लेन शेड सब लगाए हैं, और ये जो दूसरे कलर्स में हैं ब्लू के सारे इसमें शेड हैं, इसमें फ़िरोज़ी के सारे शेड हैं, पिंक के सारे शेड हैं, जो जो मेरे पास अवेलेबल थे। और आप रेड भी देख सकते हैं कि डिफरेंट प्रिंट और डिफरेंट शेड हैं, ऑरेंज के हैं। इसी तरह से मैंने जब ये स्क्वायर्स बना लिए, ही चौरस टुकड़ा ठाहे, ही पीसिस ठाहे, असां सिंधीअ में हिनखे चवंदा आहियूं पिड़। ही चौरस ठाहे पोइ इन्हनि खे सन्ही रेड पट्टी सां ॻंढियो आहे ऐं रेड जे विच ते मूं सभिनी में ग्रीन हयो आहे। आप ये देखें बारीक पतली पतली रेड कलर की पट्टियों से मैंने इसको जोड़ा है, और उसके बाद जो है ये बीच बीच में आप ग्रीन देख सकते हैं कि कितना अच्छा लग रहा है। अगर इसके बीच में ये ना होता तो सीधी सीधी सादा सी पट्टियाँ नज़र आती। तव्हां ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻो आहे। त कमु करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, उनजो स्केच ठाहियो, उनजी कटिंग जेका प्रॉपर मापे करे कयो, ऐं उन खां पोइ जेको आहे सिलाई परफेक्ट हुजणु खपे। तव्हां ॾिसंदव त हिन में का बि कुंड कंहिं कुंड खां परे नहीं। आप इसकी फिनिशिंग देखें, इनके कोने देखें, सिलाई देखें, आपके कहीं भी आपको ऐसा अनबैलेंस नज़र नहीं आएगा। तव्हांखे घटि वधि का बि टुकड़ी नज़र न ईंदी। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम आहे मूं ते, ऐं मूंखे ॾाढो शौक़ु आहे इन्हनि शयुनि खे ठाहिण जो। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे वीडियो ज़रूरु वणंदी, थी सघे थो तव्हां मां कंहिंखे आइडिया अचे। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, चैनल सब्सक्राइब कयो। आइंदा जेके मां वीडियोज़ शेयर कंदमि उहे तव्हां आसानीअ सां ॾिसी सघंदो। सो हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। ये प्यार जो पोरियो आहे मुंहिंजो, ये मोहब्बत से किया हुआ काम है, तो काम हमेशा प्यार से करना चाहिए। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।